असां सां मौजूद आहे पूरी सिंध छा पूरी दुनिया में नालो कमाईंदड़ ही मज़ाहिया फ़नकार कादिर बख़्श मिठू जेको आहे उहो हिन वक़्तु पंहिंजी बीमारी जी हालत में जेको कननि जा पर्दा जेके आहिनि सो उहे मुकमल तौर ते बंदि थी चुका आहिनि। पाण वधीक साण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। 22 टायर वारो टेलर तंग चढ़ी मथां क्रेन हुई, उहा मूंखे क्रेन लॻी किरी बि पोयां छविल चढ़ी आहे। पोइ जिन किरियो सही हिते धकु लॻो तो मुंहिंजे बूट फाटी पिया, हुन में अची रत ॿाहिरि निकितो, पेर फाटी पिया। जिन माण्हुनि मूंखे खयो उहो बेहोश थी विया। ऐं होश मूं ज़िंदगी में नशो न कयो, शराब त वॾी ॻाल्हि आहे पर मूं कॾहिं गुटको बीड़ी न पीती आहे। मुंहिंजो तस्वीर हूंदी हमेशह इहा या हयो या कयूं बि रहमत का सगीस। उते आउं तस्वीर पढ़ां थो, इहो न पोइ उते कंहिं शू शू हिकिड़े कनम थी उहो प्रोग्राम कंदो हुउसि। वरी जो ठका थियो नवाब शाह में एक्सीडेंट थिए, वो ड्राइवर चवां थो रोड ख़राब है न डज़ ठका जो फुटबारी उन चढ़ी वियो। कल्चर मदद कंदा आहिनि उन में। हाणे हिकिड़ो 50,000 हलो वरितुमि त फ़ाइदो कोन्हे, पर अलाह चओ को मूंखे यादि करियो ऐं अवां जो ऐं मुंहिंजा आहे न, ॾुखनि पोयां सुखनि आहे न, ऐं हर हाल में अलाह जो शुक्र थो करियां आहे न। अखियूं सलामत हुजनि ऐं सॼो जिस्म अखियुनि जो मोहताज आहे। शुगर जो पेशेंट पे गुर्दनि जो माना क्रिएटिनिन वधियल आहे त उन लाइ माना इलाज हले पियो ऐं शुगर बि हाई थी रहे उन करे। ऐं ॿियो कननि जे लाइ बि माना हले पियो, माना इलाही परेशान आहियूं। ऐं न असां का जॉब आहे न छा, असीं प्राइवेट जॉबुनि में बि हलूं फिरूं। हिनखे सदारती अवॉर्ड मिलियो या हुनजी महिरबानी, पर पोइ बि माण्हू वरी फ़र्क़ु ॾिसंदो। इंसानु हिकिड़ो जीअरो आहे, हुनखे का तकलीफ़ आहे, उमिरि जो तक़ाज़ो आहे। हाणे हुनजो रिटायरमेंट जो दौर पियो हले, हाणे हुनखे थोरो कुझु ॾियो त सही बेनिफिट। पटेवाली का जॉब नथा ॾेई सघनि, हर हंधि असां माना बाबा जिते किथे चए थो तव्हां बि ॾिठो हूंदो माना शो में चवंदो आहे वज़ीर आला तक बिलावल सभु MP MN केरु नथा ॿुधनि। कैमरा टीम सां गॾु बासत मलासन, वाइस न्यूज़, जामशोरो।